मुशर्रदीन के साम्हूं नेशनल हाईवे ते पहुता आहियूं। हिते एहतिजाज आहे ॻोठाणनि जो, को पिपरी ॻोठाणनि जा रहवासी आहिनि, उन्हनि जो एहतिजाज आहे। रोड ते धरनो हणी वेठा आहिनि, हुते पहुतासीं। हिते जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उन्हनि खां असांजो असुल ॻोठ अबे ॾाॾे जो हे जेको हिकिड़ो मुगल आहे, हिकिड़ो फुल आहे, ऐं ॿिया इहो अली मश्क। ठीक है मुतालबो छा बाबा हे असांजे ॻोठ ते हमिलो करियो, हे दहशतगर्दी करियो, असांजे ॻोठ ते कब्ज़ो था करणु चाहिनि। बाबा इहो अब्दुल खालिक ऐं गुलाम अली सलादीन ऐं उहो शेरू ज़ुल्फ़कार फुल, हे सभु मिलियो जुलियो असांजे ॻोठ ते हमिलो करियो, असांखे ॻोठ सां ख़ाली करे असांजे ॻोठ ते कब्ज़ो था कनि। इहा महिरबानी त असांखां मदद कई वेंदी, असांजो ॻोठ ख़ाली न असांखे कराईंदा। असांजो हमेशह अबे ॾाॾे खां ॻोठ आहे इहो असांजो। गिरिया मां ग़रीब माण्हू मिस्किन हिकिड़ो ॼणो, उन खां पोइ मुंहिंजो ॿ न्याणियूं जवान, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे मथां चढ़ी मूंखे थप्पू हयूं अथनि, मूंखे पातो रहिया अथनि। मुंहिंजे 5,500 जी मोबाइल खणी आया आहिनि। ख़ालिक जो भाइटो उहो मोबाइल मूं झूने खई आहे, असली मुंहिंजो नोकिया सेठ सां बेवाजिबी कई अथनि। ख़ुदा जे सदके असांजी मदद थी वञे, ॿुधी असां वॾी बेवाजिबी कई अथनि। बेगुनाह राय रसूल न कुझु हक़ु बिना हक़ूं। कहिड़ो अपील कंदा? असांजो अपील आहे असांजी अदालत थी वञे, इंसाफ़ थी वञे। SP साहिब खे, रेंजर साहिब खे, जेके हुकुम जा आहिनि बादशाह, उन्हनि खे असांजी माना तदारक थी वञे। असां सां नाहक कयो अथनि, बेगुनाह न ॻाल्हि न ॿोल, राति जो घिरी असांजे निंड वेठा। असांजे बचन में रोज़ पहुची वियो, रोज़ ते पहुची, असांजे ॻोठ में रोज़ पहुची वियो। असां सां वॾी बेवाजिबी कई अथनि। ख़ुदा खां असांजी माना तदारक थी वञे, असांजी अदालत थी। ठीकु आहे। असांजे वॾे ते बेगुनाह केस हया अथनि, असांजे बेगुनाह फासाया अथनि, असां सां ज़ुल्म कया अथनि, गोलियूं हयूं अथनि, अची असांजे घरनि में पिया आहिनि। असांजा बच्चा नंढड़ा हेतिरा उते रड़ियूं था कनि पिया, कुहाड़ियूं हणी विया आहिनि, असांजा मर्द ॿधी विया आहिनि, ज़ुल्म करे विया आहिनि। असांजे वॾे खे अची को करे बेगुनाह, बेॾोहो, बेखता, असांजो मालिक, असांजो धणी, असांजो सहारो, असांजे सहारे सां ज़ुल्म कया अथनि, नाहक कया अथनि। सियासतगर्द वठी पंहिंजा पैसा वठी खाई ज़ुल्म कनि ग़रीबनि ते, नाहक कनि ग़रीबनि ते। असां काॾे वञूं? असांजो सहारो उहो आहे। असांजी अदालत हुकूमत करे कान थी, अदालत पैसनि वारनि जी आहे, असां ग़रीबनि जी अदालत आहे ई कान। पैसा वठी ऐं उते पंहिंजो पाण पैसा वठी खायूं। पुलिस असांजे घर में, पाण बि असांजे घर मंझि कुटूं हणी अचे असां बीहनि, असां सां ज़ुल्म कया अथनि। सभु भुगती साण हुआ। नाला बुधा मुगलारन जा नाला बुधाए। मुख्तार मुगल, उनजी बच्चा, उनजा माण्हू मोकिला, उहे पैसा खाई उहे असांजे घरनि में थो मोकिले। मुख्तार मुगल असां सां नाहक कया, मदद कनि, असांजी मदद इहा कनि। असांजे ॻोठ में, पिपरी ॻोठ में अचनि था, राति जो 1-1:30 थिए थो, घरनि में घिरनि था। मायुनि जी, औरतुनि जी का हया शर्म कुझु बि न आहिनि। ज़ाइफ़ुनि खे धिका ॾेई असांजे मर्दनि खे खणी वञनि था, उन्हनि खे मार कुट कनि था, तहशीद कनि था। असांजी सरकार खे, बिलाल खे, सभिनि खे असांजी दरख़्वास्त आहे त असांजी मदद कयो। वज़ीर आला खे असांजी दरख़्वास्त आहे त मदद कयो असांजी। ख़ुदा वास्ते असां सां ज़ुल्म थी रहियो आहे। के न्याणीअ जी, के माउ जी, के भेण जी, कंहिंखे का शनास न रही आहे। असां सां बेइंतहा ज़ुल्म कयो वियो आहे। नंढड़ा मासूम ॿारनि जे हां फाटी पवनि था, किरी पवनि था पिया, जिन्हनि खे कुझु बि न आहे, धिका ॾेई ॿारनि वठी उछले ऐं असांजे मर्दनि खे ज़ोरी करे खणी था वञनि ऐं मतिलबु घर में घिरनि था। न्याणी न भेण जी, कंहिंजी का शनास न आहे, को हया न आहे। असां चऊं पिया तब्दीली ईंदी, कुझु असांजो जेको असां मथे थींदो, मान थींदो, पर असांजो को मान न आहे। केरु आहिनि इहा ख़बर न आहिनि। ॻोठ जा ई तुंहिंजा ई के ॿिया वॾेरा आहिनि, मुख्तार मुगल वारा आहिनि, उन जा के शाता छॾियल आहिनि। जेके माण्हू आहिनि, पुलिस उन्हनि सां गॾु अचे थी, उहा बि उन्हनि सां गॾु आहे। असांजी मदद कुझु बि नथा कनि, केरु बि असांजी मदद नथो करे। असां ख़ुदा वास्ते इहा अपील कयूं था, असांजी मदद कई वञे। गिरबरनि जे बारे में आहे, हिते असांजो मक़ामी ॻोठ आहे। असां हिते असुल जा रहाशू आहियूं। असांजो कब्रिस्तान बि हिते आहे, असांजो मुर्शिद दरगाह बि हिते आहे, असांजो मड़ मुक़ाम हिते आहे। हिननि हरूभरू असांजे मथां पतनि जा केस हणी
पुलिस सां गॾु थी रातियुनि जूं रातियूं असांजे घर में लहण, असांखे हरू भरू ब्लैकमेल करणु, मर्दनि जा बूथ ॿधणु, बचनि खे तजदीद करणु, माना घणनि इन्हनि सां असां सां अहिड़ा ज़ुल्म कया आहिनि जो असांजो जीअण हिननि जंजाल करे छॾियो आहे। असां इहो गुज़ारिश कयूं था त असांजो अदालत कयो वञे ऐं हक़ कयो वञे ऐं असांजा जेके ॻोठ जा चङा हुआ मोज़िज़ हुआ उन्हनि जे मथां हिननि भतनि जा केस आणी ऐं लैंड माफ़िया वारनि जिन जे मथां 100 केस बि आहिनि, मफ़रूर बि आहिनि, उहे माण्हू पुलिस सां गॾु अची सरकारी इस्लाह खणी असांजे ॻोठ में घिरी ऐं असांखे तशवीश जो निशानो बणाए ऐं असांखे चवनि था त हे ॻोठ ख़ाली कयो। हुननि जो कमु सिर्फ़ु रुॻो इहो ई आहे कब्ज़ा करणु ऐं लैंड माफ़िया ऐं माण्हुनि में घुसणु, बचनि सां ज़ुल्म करणु, गाॾियूं काथूं असांजा ज़ेवर खयूं, असांजा घर ख़ाली कयूं, असांजा ॿ माण्हू उनखे गोलियूं हयूं। उन्हनि जा नाला आहिनि साईं ज़ुल्फ़कार फुल, मुख़्तियार मुग़ल, अली बख्श मक्सी, मोहम्मद ख़ालिक बुगटी, सलाहू बुगटी, गुलाम अली बुगटी ऐं उन सां गॾु केतिराई छाड़ लाइन गिरेबरनि खां मौजूदु आहिनि। सर केर बि असांजी नथो ॿुधे, जेको असांजो पुलिस आहे उहो उन्हनि सां गॾु थी असां सां ज़ुल्म करणु चाहे थो। असांजो डेंजी रेंजर्स खे ऐं सिंध वज़ीर आला खे ऐं ASP खे असांजो गुज़ारिश आहे त ख़ुदा जे वास्ते असां सां हक़ कयो वञे। छो असां सां इहे ज़ुल्म थियनि था, छो असांजा बचनि खे परेशान करे असांखे तशद्दुद करणु था चाहिनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु पहुता आहियूं नेशनल हाईवे ते, जेको पिपरी जा ॻोठाणा आहिनि उहे नेशनल हाईवे ते पहुची धरनो हणी वेठा आहिनि। सो पंहिंजो पुलिस ऐं पंहिंजो लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ु हुननि ॿुधायो त उहो जेको आहे त असांजे घरनि में घिरी दहशतगर्दी करे, लठियूं हणी विड़ी, असांजा मथा फाड़े ऐं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल करे असांजे हिते जेको आहे त माइनि मर्दनि सभिनी इहो ई ॿुधायो आहे त असां सां ज़ुल्म थी रहियो आहे ऐं जेको आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। फारूक बंगवार, सोच TV। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.